अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरी सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हां सां ॻाल्हि करण वारा आहियूं त खरा ड्रामे जे बारे में इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करणु खपे। जेकॾहिं अमी असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। वक़्तु वञी भावल खान खे ईअं चवंदो त राणी जो संग मूंखे ॾियां, मीर खे न ॾियां। ऐं भावल खान वक़्त खे ईअं चवंदो तूं एॾो कमीनो है जो मां तोखे कीअं संग ॾियां, ऐं तूं कमी न ई पियो कंदो हुए। ऐं वक़्तु कोशिशि करे भावल खान ऐं मूसा जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कंदो, पर इहे नाकाम थी वेंदो। ऐं सिजाल खान पंहिंजी संगत सां पुछा करे मतिलबु संगत सां ॻाल्हाए ऐं रस नवाब खान खे जवाबु ॾेई छॾींदो। ऐं हू मूसा सां ठाव करे पोइ रस नवाब खान खे टांडा ॾींदा। ऐं रस नवाब खान वक़्त खे मोकिलींदो त भावल खान ऐं मूसा खे तूं टांडा ॾे ऐं उन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कर। ऐं मीर इहा सोचींदो रहंदो त इहा विच घिटी में केरु थो अची सघे। ऐं मीर इहा शक लॻाईंदो त इहा पक सां सिजाल खान जा माण्हू हूंदा। ऐं मीर पंहिंजी भेण जो इल्ज़ाम मूसा जे मथां हणंदो त मुंहिंजी भेण खे अगवा करण वारो इहो मूसा आहे। ऐं मीर इहा सोचींदो त मां मूसा खे हाणे कॾहिं माफ़ु कोन करे सघंदुसि। ऐं मूसा ऐं मीर हाणे पाण खां परे थी चुका आहिनि। ऐं भावल खान मीर खे ॻोल्हींदो रहंदो मारण जे लाइ। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।